शहर की वेझो खेनि जो ॻोठु उमेद अली प्रतापी जे बॉयज़ प्राइमरी स्कूल में 200 खां मथे शागिर्द तालीम हासिल करण लाइ अचनि था, पर सिर्फ़ 2 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि, जंहिं सबबु शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। जॾहिं त स्कूल में फर्नीचर जी बि शदीद खोट हुजण जे करे सभई ॿार पट ते वेही तालीम पढ़ण ते मजबूर आहिनि। उन ई मौक़े ते शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं 200 खां मथे शागिर्द तालीम हासिल करण लाइ अचूं था, पर सिर्फ़ 2 उस्ताद आहिनि, जंहिं जे करे असांजी तालीम मुतासिर थी रही आहे। हिननि तालीम ख़ते जे आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द असांजी स्कूल में वधीक उस्ताद ॾिना वञनि ऐं फर्नीचर जी फराहमी खे यकीनी बणायो वञे। जीअं त हिते 200 खां वधीक शागिर्द पढ़नि था, उस्तादनि जी खोट आहे, उस्ताद 2 आहिनि, असांखे फर्नीचर न ॾिनो वञे, न ॾिनो आहे, असां हेठि वेही पढ़ूं था। 200 खां वधीक ॿार आहियूं, उस्ताद ॾिना वञनि, हुकूमत खे अपील आहे असांखे उस्ताद ॾिना वञनि ऐं सोलर ॾिना वञनि, पखा ॾिना। हिते तालीम 200 खां वधीक छोकिरा आहिनि, उस्ताद 2 आहिनि, हिते खोट आहे उस्तादनि जी ऐं फर्नीचर न आहे, हिते त पट ते पढ़ूं था। असांजी तालीम हिते पूरी न थिए थी उस्तादनि जे करे, असांखे उस्तादनि जी खोट आहे, फर्नीचरनि जी खोट आहे ऐं गवर्नमेंट खे अपील कयूं था त असांखे फर्नीचर ॾियनि ऐं कुझु ॿिया उस्ताद बि ॾियनि जो असांजा ॿार तालीम हासिल करे सघनि। 200 खां वधीक ॿार पढ़नि था।